अस्सलाम वालेकुम दोस्तों, कुछ ॾींहं पहिरियां हिकु वीडियो वायरल थियो त हिकु उठ खे ज़ालिम वॾेरो उन जे पेर खे तेज़ औज़ार सां कटी रहियो हो। छा उहो उठ ज़िंदा आहे? उन जो पेर कटण वारो केरु आहे? छा ज़ालिम वॾेरो गिरफ़्तार थियो आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी। दोस्तों, हीउ वाक़ियो 13 जून 2024 ख़मीस जे ॾींहुं पेश आयो। वॾेरो ग़ुलाम रसूल नाले हिकु शख़्स जे ॿनीअ में मासूम उठ चरण लाइ वियो त उन जे ॿनीअ जे ज़ालिम वॾेरे उठ ते तशदद करण खां बाद ज़ालिम माण्हू घुराए तेज़ औज़ार सां उठ जो पेर कटे छॾियो। सोशल मीडिया ते इहो वीडियो तमामु वायरल थियो। वायरल थियण खां बाद सिंध जे गवर्नर कामरान तिशोरी उठ जे मालिक खे 2 उठ ॾियण जो वाइदो कयो ऐं हा, उहा उठ बिल्कुलु ठीकु आहे। इलाज लाइ कराची शिफ्ट कयो वियो आहे।